नाज़रीन मोहतरम अस्सलाम वालेकुम। चंद ॾींहंनि जी गैर हाज़िरी खां पोइ सलाम अर्ज़ करियां थो। हिकु ॻाल्हि इहा जेका सिंध जो टियों नंबर वॾो शहर आहे सखर। सखर में 108 ॾींहं अॼु थियो आहे, यानी असां 3.5 महीननि खां वठी हिकु एहतजाज करे रहिया आहियूं सखर में। पर न आलमी मीडिया, न पाकिस्तान जी मीडिया ऐं न वरी सिंध जी मीडिया जो इन तरफ़ ध्यानु थो वञे। 108 ॾींहं एहतजाज खे थी विया आहिनि। सख़्तु सर्दियुनि में 24 कलाक एहतजाज जारी आहे। सुठी ॻाल्हि आहे आलमी मीडिया, पाकिस्तान जी मीडिया, सोशल मीडिया डॉक्टर महारंग बलोच जे एहतजाज खे इस्लामाबाद प्रेस क्लब जे अॻियां जेको करे रही आहे पंहिंजनि प्यारनि जी आज़ादीअ लाइ, उन ॾे ध्यानु ॾेई रही आहे, उन जो ज़िक्र थी रहियो आहे। पर डॉक्टर नज़ीर खोखर जेको सखर प्रेस क्लब जे अॻियां एहतजाज थो करे, उहो दुनिया खे नज़र छो नथो अचे? असांजी पंहिंजी सिंधी प्रेस खे नज़र छो नथो अचे? ॾुख जी ॻाल्हि आहे। डॉक्टर नज़ीर खोखर आम डॉक्टर कोन्हे को, गम्स में हू दिलि जे बीमारियुनि जो माहिर डॉक्टर आहे। हू सभु सुख, सभु सहूलियतूं, सभु ॻाल्हियूं छॾे सखर प्रेस क्लब जे दर ते अचे वेठो आहे पंहिंजे साथियुनि सां गॾु, जंहिंजो मुतालबो कहिड़ो आहे? को मुतालबो अहिड़ो कोन्हे को यार। चइजे त चइजे छा? सखर साईं ख़ुर्शीद शाह जो शहर, ईअं खणी चइजे साईं नासिर शाह जो शहर, जेको मिनिस्टर थियण खां MP त थियो, पर सखर जो डिस्ट्रिक्ट चेयरमैन बि रहियो, ज़िलई नाज़िम बि रहियो। उन्हनि खे फुर्सत कान्हे का। सखर में इलेक्शन मुहिम हले थी। असांजे सियासतदाननि खे टाइम कोन्हे को उन्हनि जी दिलजोई करण जो। सिंध जे चीफ मिनिस्टर वटि टाइम कोन्हे को वञी उन्हनि जी जेके दिलजोई कजे। सिंध हाई कोर्ट नोटिस नथी वठे। हीउ जेको एहतजाज थिए पियो, निंधड़ का माण्हू जेके वेठा आहिनि, छा विल ते वेठा आहिनि, छा राति जो केॾीमहिल बाहि था ॿारनि, केॾीमहिल मच था ॿारनि, केॾीमहिल सवड़ियुनि में पिया आहिनि, छा उथनि कोन था? उन्हनि ॾांहुं कंहिंजो ध्यानु नथो वञे। डॉक्टर नज़ीर साहब, अता मोहम्मद भुट्टा साहब ऐं मोहम्मद आज़म मंगरिया साहब, मां तव्हांखे सलाम थो पेश करियां। जेको कमु सिंध जे सियासतदाननि खे करणो खपंदो हो, उहो कमु तव्हां था कयो। जेको कमु सिंध जे अदीबनि, दानिश्वरनि, ॾाहनि खे करणु खपंदो हुयो, उहो तव्हां था कयो। जेको कमु सिंध जे पॉलिटिकल वर्कर्स खे करणु खपंदो हुयो, उहो तव्हां था कयो। सलाम आहे तव्हांखे। 108 ॾींहं खां वठी तव्हां सखर प्रेस क्लब जे दर ते वेठा आहियो ऐं सखर जे DIG वटि टाइम कोन्हे को जो तव्हां वटि लंघी अचे। सखर जे कमिश्नर वटि टाइम कोन्हे को। बिलावल साहब त आहे मसरूफ़ तरीन, हुन वटि त टाइम सफ़ा न हूंदो। पर नफ़ीसा शाह वटि बि टाइम कोन्हे को। कहम अली शाह त आहे ज़ईफ़, पर निसार खोड़े वटि बि टाइम कोन्हे को जो तव्हांजे ॿ पेर लंघी अचनि। हिननि मासूम, हिननि जो मुतालबो कहिड़ो आहे? यार ॾिसो त सही, हू पंहिंजे पघारुनि जे वाधारे लाइ डॉक्टर नज़ीर खोखर एहतजाज नथो करे। हू पंहिंजे ॻोठ जे बिजली लाइ, रोड लाइ, रस्ते लाइ एहतजाज कोन थो करे। हू चवे थो त सखर मंझां जेका मासूम न्याणी प्रिया कुमारी 2-2.5 साल अॻु में अगवा थी, सखर जो संगरार महलो आहे इलाइक़े मंझां, सबील वेराईंदे मोहरम जे ॾींहंनि में इमाम हुसैन जी सबील वेराईंदे जेका प्रिया कुमारी मासूम अगवा थी आहे, उहा संगरार जे ई कंहिं सरदार जे घर में आहे, उनखे बाज़ियाब छो नथा करायो? हू चवे थो त सखर जे अयूब गेट वटां जेको मासूम ॿार अली असगर मंगरियो अगवा थियो आहे ऐं जेको शिकारपुर जे मंगरिया सरदार वटि मौजूदु आहे, उनखे बाज़ियाब छो नथा करायो? प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ, अली असगर मंगरे जी बाज़ियाबी लाइ हू एहतजाज थो करे। हू चवे थो त मेहराबपुर पुलिस लतीफ़ यूनिवर्सिटी जे शागिर्द अली हसन मेमण खे अगवा करे गुम कयो आहे। मेहराबपुर जी रेलवे पुलिस अली असगर मेमण खे, जेको लतीफ़ यूनिवर्सिटी शागिर्द आहे, उनखे अगवा करे गुम कयो आहे। उहो असांखे बाज़ियाब कराए छो नथा ॾियो? भेणुनि जी उमीदुनि जो मर्कज़ आहे, तालीम हासिल कंदो, सिंध जो कारामद शहरी बणजंदो, उनखे आज़ाद छो नथा करायो? हू चवे थो शिकारपुर मंझां आरिफ अबड़ो, खैरपुर जे अब्दुल्ला मीरानी ऐं कराचीअ मां जेका ॿी प्रिया कुमारी अगवा थी आहे, उहा असांखे आज़ाद कराए ॾियो। सुठी ॻाल्हि आहे। दुनिया जो ध्यानु इस्लामाबाद में थींदड़, इस्लामाबाद प्रेस क्लब अॻियां थींदड़ एहतजाज न आहे, पर सखर प्रेस क्लब जे अॻियां जेको एहतजाज थी रहियो आहे 108 ॾींहंनि खां, असांखे उनखे बि नज़रअंदाज़ करणो कोन्हे को। कल्ह शाबस आहे उस्ताद मोहम्मद बुढल सहते खे, वली मोहम्मद साहब खे ऐं तालिब हुसैन सहते साहब खे, जेके कैंप ते विया, समाजी कारकुन, उस्ताद, शागिर्द, सहाफ़ी वीचारा वेंदा रहनि था हिन कैंप ते, हुननि सां यकजहती जो इज़हार कंदा रहनि था, पर का बि बाअसर पॉलिटिकल ताक़त
फोर्स पोइ GDA जो हुजे, पीपल्स पार्टी जो हुजे, JUI जो हुजे, हिननि सां मिले बि नथो। जेकॾहिं उहे वञनि, थोरो टाइम ॾियनि, हिन प्रोग्राम ज़रिए मां बिलावल साहब खे हथ थो ॿधां, हीअ झोली थो फैलायां बिलावल जे अॻियां। तव्हां वॾनि सदमनि मां गुज़रिया आहियो। तव्हांजी माउ तव्हांजे रोशन ॾींहं में मारी वई, तव्हांजे नाने खे फांसी अची वई, तव्हांजा मामा मारिजी विया, तव्हांजे दिलि रत जा ॻोढ़ा ॻाढ़ींदी हूंदी। महिरबानी करे, महिरबानी कयो, प्रिया कुमारी असांखे आज़ादु कराए ॾियो, अली असगर मंगरियो असांखे आज़ादु कराए ॾियो, असांखे अली हसन मेमण, आरिफ अबड़ो, अब्दुल्ला मीराणी ऐं कराचीअ मां ॿी अगवा थियल प्रिया कुमारी आज़ादु कराए ॾियो। डॉक्टर नज़ीर खोखर जो सॾु वरनायो, जेको पंहिंजा समूरा कमकार छॾे हिननि जी आज़ादीअ लाइ 108 ॾींहंनि खां सखर प्रेस क्लब जे दर ते वेठो आहे। ख़ुदा रा हिन ॾांहुं नज़र करियो, हिन एहतजाज खे मोट ॾियो, सिंध जी जो आवाज़ ॿुधो। अॼोके प्रोग्राम मां पंहिंजे भाउ, पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वावड़ खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।